अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी भुॻल सयूं जी रेसिपी। भुनी हुई सिवैयाँ मैं बना रही हूँ, उसकी रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। ये पैकेट वाली सिवैयाँ हैं। एक पैकेट मैंने इसमें थाल में खोल के निकाल दिया है और इसको मैंने चूरा कर लिया है। चूरा आपकी मर्ज़ी पे है कि आप इसको ज़्यादा बारीक करें या थोड़ा थोड़ा सा इसको लंबे टुकड़े छोड़ दें। ठीक है। तो ही हिकिड़ो जेको आहे पैकेट वारियूं सयूं आहिनि, हिकिड़ो पैकेट मूं थाल में खोले ऐं मूं हिन जो पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ हिनखे नंढा पीसिस करे छॾिया आहिनि, चूरो कयो आहे। ऐं इहो ज़रूरी आहे हमेशह त जॾहिं बि सयूं कढो त कंहिं थाल में कढो, उन्हनि खे भञण खां पोइ या भञण खां पहिरियों उनखे चेक ज़रूरु कयो त उनमें को कचिरो त न आहे। हूंदो कोन्हे पर पॉसिबिलिटी हूंदी है, कुछ भी थी सकता है। तो जब भी आप सिवैयाँ निकालें तो किसी खुले बर्तन में निकाल के पहले उनको आप अच्छी तरह से चेक करें कि उसमें कोई कचरा ना हो। इत्तफाकन हो भी सकता है, इसलिए एहतियात ज़रूरी है। उसके साथ साथ ये 2 इलायचियाँ हैं, इनको मैंने खोल के रख दिया है दाने निकाल के। कुछ किशमिश साफ़ करके इसकी डंडियाँ हटा दी हैं। थोड़े से बादाम काट लिए हैं और ड्राई फ्रूट आप कोई सा भी डाल सकते हैं। मेरे पास इस वक्त ये 2 चीज़ें अवेलेबल हैं तो मैं ये दो ही डाल रही हूँ। चीनी है हस्बे ज़ायका और तकरीबन 1 कप के बराबर पानी है। और ये है केवड़ा वाटर जो कि ऑप्शनल है, डालना चाहें तो अच्छा लगेगा, नहीं डालेंगे तो कोई फ़र्क इतना ख़ास नहीं पड़ेगा। इसकी खुशबू बहुत प्यारी आती है। फिर 2 नंढा फोटा आहिनि जिनखे मूं खोले छॾियो आहे। किशमिश साफ़ करे हिन जूं ॾांडियूं कढी छॾियूं आहिनि। बादाम जेके आहिनि हिन दफ़े मूं खलुनि सुधाई कटिया आहिनि। ऐं ॿियो जेको बि ड्राई फ्रूट हुजे, तव्हां पिस्ता खाजा कुझु बि विझी सघो था। मूं वटि 2 शयूं हिन महिल मौजूदु आहिनि त मां इहे थी विझां। खंडु आहे पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़, तक़रीबन अधु कप ई खंडु आहे ऐं हिकिड़े कप जे बराबरि ई पाणी आहे। ऐं रूहे केवड़ा आहे त हिन जी खुशबू ॾाढी सुठी ईंदी आहे अगरि थोरो विझे त। ऐं हिन पासे मूं पैन में तेल गरम कयो आहे। अहिड़ियूं शयूं घणो करे त गिह में सुठियूं पचंदियूं आहिनि, वधीक टेस्टी थींदियूं आहिनि। पर जीअं त अॼुकल्ह असां गिह कोन था खाऊं, घटि था खाऊं, तंहिंजे करे तव्हां जेकॾहिं चाहियो तो घी में पचाए सको था। मैंने तेल गरम कर लिया है, अगर आप चाहें तो घी में बना सकते हैं। अभी इसमें इलायची डाल के इसको कड़कड़ाएंगे। थोड़ी सी आग में तेज़ कर रही हूँ ताकि इलायचियाँ जो हैं वो अच्छी तरह से पक जाएं। बाहि मां हिन जी थोड़ी वधायां थी, फोटा टिड़की वेंदा, चङी तरह पची वेंदा। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं सयूं। फोटा असांजा चङी तरह सां गरम थी विया आहिनि, बल्कि भुजी विया आहिनि। हाणे असां हिन में विझंदासीं सयूं। सयूं जेके ही पहिरियों खां भुगल हूंदियूं आहिनि। ये रोस्ट की हुई भुनी हुई सिवैयाँ होती हैं, लेकिन फिर भी हम इनको इलायची और घी में या तेल में डाल के थोड़ा सा ज़रूर भूनते हैं ताकि इलायची की खुशबू इसमें अच्छी तरह से बस जाए। भुगल हूंदियूं आहिनि पहिरियों खां, पोइ बि असां हिननि खे भुञंदा आहियूं त जीअं फोटनि जी खुशबू हिन में चङी तरह सां अची वञे। सो मीडियम बाहि ते हिनखे भुञंदासीं ऐं ईअं न थिए त हीअ सड़ी वञनि। इनको जलना नहीं चाहिए बिल्कुल भी। दरमियानी आंच पे, मीडियम आंच पे इसको हम भून लेंगे अच्छी तरह से। और हमेशा मीठा पकाने का बर्तन जो है वो अलग होना चाहिए। मिठी शयुनि पचाइण जो थां जेका उहो अलॻि हुजणु खपे, न त जेकॾहिं बोड़ वारी देगड़ी में असां खीरणी ऐं सयूं पचाईंदासीं त उन में बि बसरनि ऐं अदरक थूम जी स्मेल या थोड़ो मिर्चनि जो टेस्ट अची सघंदो आहे। तो इसलिए ज़रूरी है कि हमेशा मीठे का बर्तन अलग होना चाहिए। 2 मिनट इनके भुञंदासीं असां ऐं तव्हां ॾिसंदा जितां जितां भुॼनि थियूं सयुनि जो रंग चेंज थो थिए। जहाँ से ये भुन रही हैं वहाँ से इसका कलर हल्का सा चेंज हो रहा है। उसी तरह से हम उलट पुलट के इसको पूरे को अच्छी तरह से भून लेंगे। सयूं मुझे भुजी गई हैं, सिवैयाँ भुन चुकी हैं अच्छी तरह से। ज़्यादा और नहीं पकाना क्योंकि फिर जलने का ख़तरा होता है। अब हम इसमें डालेंगे ये 1 कप के बराबर पानी। सिवैयों का हिसाब भी यही होता है चावलों की तरह कि अगर ज़्यादा पानी डाल दिया तो वो गल जाती हैं, वो चिपक जाती हैं, और अगर कम डाला तो कच्ची रह जाती है। इसलिए इसका भी हिसाब थोड़ा आप इसी तरह रखें कि एक दरमियाना सा पानी इसमें डालना है। अभी हम इसमें चीनी और ड्राई फ्रूट डाल देंगे। ऐं थोड़ी बादामी मां बचाएं थी गार्निश करने के लिए, थोड़े से बादाम मैंने बचा लिए। और इसी के साथ हम इसमें केवड़ा वाटर भी डाल देंगे। 2 मिनट इनके तेज़ बाहि ते पचाईंदासीं जीअं हिन जो पानी सुकी वञे। केवड़ा वाटर जो है वो 1 टीस्पून डालना है।
ठीकु आहे। हिकिड़ो टीस्पून, हिकिड़ो नंढो चमचो चांहि वारो हिन में केवड़ा वाटर विझणो आहे। हमेशह मां चवंदी आहियां जेकॾहिं घणो विझंदव त उनजो ज़ाइक़ो ख़राबु थी वेंदो, पोइ कंहिंखे वणंदो कोन। इन करे हमेशह उहो लिमिट में ई विझिजे। हाणे जीअं ई हिननि जो पाणी सुकी वियो तीअं असां हिननि खे चांवरनि वांगुरु ई दम ते रखंदासीं। अभी इसको हम कोई 8-10 मिनट के लिए बिल्कुल हल्की आंच पे दम पे रख देंगे। आग में इसकी कम कर रही हूँ। पूरा 10 मिनटन का पोइ मैंने दम खोलो है। 10 मिनट के बाद मैंने इसका दम जो है वो खोल लिया है, चेक कर लिया है। सेवइयाँ पक चुकी हैं। आग मैंने बंद कर दी। अब हम इनको डिश में निकालेंगे। और यहाँ पे मेरी डिश रेडी है। और ये कुछ थोड़े से किशमिश के दाने और बादाम मैंने गार्निश करने के लिए बचा लिए थे। सयूं मां डिश में कढी चुकी आहियां। मूंखे उम्मीद है तव्हांखे मुंहिंजी रेसिपी ज़रूर पसंद आई हूंदी। अगर पसंद आई हुजे तो वीडियो लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही तो अञा भी घणो कुछ मां तव्हां सां शेयर करण जो इरादो रखां थी। अगर आपको ये वीडियो अच्छी लगी हो तो आप इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और चैनल सब्सक्राइब करें। हमेशा मैं कहती हूँ प्यार से खाना पकाएं। प्यार से पकाए हुए खाने की खुशबू और जायका ही अलग होता है। सो हमेशा खाधो प्यार से पचाईंदा कयो ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां कंहिं सुठी तरकीब सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।